सिंध हुकूमत अहम फ़ैसिलो कंदे MPO तहत जारी समूरा हिरासती हुकुम वापस वठी छॾिया आहिनि। 1 खां 9 फरवरी 2026 दौरान जारी कयल MPO ऑर्डर्स फौरी तौर ख़त्म कया विया आहिनि। MPO तहत क़ैद समूरनि माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेंट्रल जेल ऐं डिस्ट्रिक्ट जेल मलीर खे क़ैदी फौरी आज़ाद करण जी हिदायत कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया सिंध हुकूमत अहम फ़ैसिलो कंदे MPO तहत जारी समूरा हिरासती हुकुम वापस वठी छॾिया आहिनि। 1 खां 9 फरवरी 2026 दौरान जारी कयल MPO ऑर्डर्स फौरी तौर ख़त्म कया विया आहिनि। MPO तहत क़ैद समूरनि माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेंट्रल जेल ऐं डिस्ट्रिक्ट जेल मलीर खे क़ैदी फौरी आज़ाद करण जी हिदायत कई वई आहे। सिंध हुकूमत अहम फ़ैसिलो कंदे MPO तहत जारी समूरा हिरासती हुकुम वापस वठी छॾिया आहिनि। 1 खां 9 फरवरी 2026 दौरान जारी कयल MPO ऑर्डर्स फौरी तौर ख़त्म कया विया आहिनि। MPO तहत क़ैद समूरनि माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेंट्रल जेल ऐं डिस्ट्रिक्ट जेल मलीर खे क़ैदी फौरी आज़ाद करण जी हिदायत कई वई आहे। सिंध हुकूमत अहम फ़ैसिलो कंदे MPO तहत जारी समूरा हिरासती हुकुम वापस वठी छॾिया। 1 खां 9 फरवरी 2026 दौरान जारी कयल MPO ऑर्डर्स फौरी तौर ख़त्म कया विया आहिनि। MPO तहत क़ैद समूरनि माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेंट्रल जेल ऐं डिस्ट्रिक्ट जेल मलीर खे क़ैदी फौरी आज़ाद करण जी हिदायत कई वई आहे। सिंध हुकूमत अहम फ़ैसिलो कंदे MPO तहत जारी समूरा हिरासती हुकुम वापस वठी छॾिया आहिनि। 1 खां 9 फरवरी 2026 दौरान जारी कयल MPO ऑर्डर्स फौरी तौर ख़त्म कया विया आहिनि। MPO तहत क़ैद समूरनि माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेंट्रल जेल ऐं डिस्ट्रिक्ट जेल मलीर खे क़ैदी फौरी आज़ाद करण जी हिदायत कई वई आहे। सिंध हुकूमत अहम फ़ैसिलो कंदे MPO तहत जारी समूरा हिरासती हुकुम वापस वठी छॾिया आहिनि। तफ़सील मलकुंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी आगाह कजो। बिल्कुल सिंध हुकूमत पारां जेको 13 खां 9 फरवरी 2026 ताईं MPO ऑर्डर जारी जेको कयो वियो घड़ी खाते जी दायरे खे उहो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। समूरा जेको MPO ते जेके माण्हू गिरफ़्तार कया विया हुआ उन्हनि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम जारी कयो। हिन हवाले सां बाज़ारि नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हिन में हिदायत की गई आहे त MPO जेके समूरा जेके गिरफ़्तार कयल माण्हू जेके आहिनि जेके हुकुम आहिनि वापसि वरिता पिया वञनि ऐं सेंट्रल जेल कराची ऐं जेल मलीर में जेके माण्हू कैदी आहिनि उनखे फौरी तौर ते रिहा करण जे हवाले सां हुकुम जारी कयो वियो आहे। में अगरि हिकिड़े गिरफ़्तार जवाबदार कंहिं ॿिए केस में जुर्म न आहिनि त सभिनी फौरी रहाई जेका आहे उहा मंज़ूर थी वञे। हिन हवाले सां ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। इहो नोटिफिकेशन जारी कंदे जेको एहतियात जो ऐलान कयो वियो इन तहत गिरफ़्तारी थी इहे मामला सिंध हाई कोर्ट में चैलेंज कया विया आहिनि त सिंध हुकूमत अॻुवाट इन मामले ते फ़ैसिलो वठंदे गिरफ़्तार थियल माण्हुनि खे आज़ाद करणु ऐं जेके फ़ैसिलो हुयो उहो वापसि वठण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी महिरबानी वाची फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।